तमाम जल्द पुत्र, तमाम जल्द। पर कने मां हींअर ई शहर वञा थो ऐं तुंहिंजे पीउ खे छॾण जी कयां थो। बाबा नंढड़े के स्कूल छॾिया या न? पहिरियां मां खान सां मुलाक़ात करे अचां रमू, पोइ ॾिसंद खान छा थो चवे। मूसा खान वारनि असां सां ॾाढो ग़लति कयो आहे, ॾाढो ग़लति। पलान पुराणा न आहिनि थींदा रमू, सिर्फ़ु खान खे ॿाहिरि अचण ॾे। पोइ मूसा खान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं, अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो पूरी ज़िंदगी असांखे कंधु खणी न ॾिसंदा। बाबा अली अकबर जसी ते न मूसा खान वारनि खे मुंहुं टोड़ जवाब न मिलियो न त हू ईअं ई अगरायूं कंदा रहंदा। घणो ई सब्र करे चुका आहियूं रमू, घणो ई सब्र करे चुका आहियूं। हाणे सिर्फ़ु खान खे ॿाहिरि अचण ॾे, पोइ हुननि जे पेरनि हेठां ज़मीन खे बाहि ॾेई छॾींदासीं, बाहि। जीअं न मूसा खान वारनि तो मथां हमलो कयो त असांखे माठ में रहणु न घुरिजे हा। जेकॾहिं न असां उन्हनि खे हिन जो जवाबु ॾियूं हा, मूसा खान वारा ही ग़लती बि कॾहिं कान कंदा। मूं सोचियो त जहिड़ो न वधे, पर हुन नंढड़े खे अगवा करण जी कोशिशि करे सभु हथूं उरांगे विया आहिनि। ऐं वरी उल्टो केस बि असां मथां कराए ज़मींदार खे अंदरि कराए छॾियो। मां शहर वञी खान सां मिलां थो, वकील करे हुनजी ज़मानत करायां थो। तेसिताईं तूं होशियारी सां रहिजां। राति ताईं त वापसि अची वेंदे न। थी सघे थो मां त राति वापसि न अचां। चाचा मां बि शहर हलंदुसि ऐं बाबा सां मिलंदुसि। हींअर न पुट, हींअर न, छो जो हींअर ख़तरो आहे। ऐं ॿियो त मूसा खान वारनि जी नीयत जी ख़बर नथी पए त हू छा करणु चाहिनि था। पहिरियां मां तुंहिंजे बाबा सां मिली अचां हू छा थो चए, पोइ तोखे सुभाणे वठी हलंदुसि। रमू तूं होशियारी सां रहिजां। हाज़िर बाबा अली अकबर। ठीकु आहे। सिकंदर खान सोढे खे गिरफ़्तार करण लाइ भॼंदो रहे थो। जेकॾहिं हिन वक़्तु सिकंदर सोढे खे गिरफ़्तार कयो त सकीना बि हिते अची वेंदी। जेकॾहिं सकीना हिते आई त मुंहिंजो थियल रिश्तो ख़तम थी वेंदो। इन्हीअ करे सिकंदर खान खे रोकणो पवंदो जेसिताईं मुंहिंजी शादी नथी थिए। शादी करे अचां, इन खां पोइ जेकॾहिं सकीना हवेलीअ में आई त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदुसि। इन्हीअ करे सिकंदर खान खे हर हाल में रोकणो पवंदो, हर हाल में। हेलो सिकंदर खान? हाँ दिलावर खान तो ॻाल्हायां। दिलावर खान मां पाण तव्हांखे कॉल करण वारो हुयुसि। मूंखे कॉल करण वारा हुयो? ख़ैर में? सोढे मुतालिक़ ॼाण घुर्जे। सिकंदर खान सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो, मां सोढे खे पाण घेले अची तव्हां वटि पेश कंदुसि। न दिलावर खान न, अहिड़नि कुतनि खे गीचे में पटो विझण सिकंदर खे खूब अचे थो, खूब। तव्हां सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधायो त हिन वक़्तु सोढो कहिड़े ॻोठ में रहे पियो? सिकंदर खान कुझु अहिड़ा सबूत आहिनि जे सोढो गिरफ़्तार थियो त पोइ न मिली सघंदा। इन्हीअ करे ई मां चवां थो त तव्हां सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो त जीअं मां उहे सबूत हथु करे वठां। सोढे ख़िलाफ़ मुकमिल सबूत मूं वटि आहिनि। अञा बि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जिन खे मां वाज़े करणु चाहियां थो। इन्हीअ करे तव्हां इहा मूं मथां महिरबानी कयो, सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयो। डीएसपी साहब जो पूरो ज़ोर आहे त सोढो जेतिरो जल्द थी सघे गिरफ़्तार थियणु घुर्जे। डीएसपी साहब खे इन आसरे में रहा है त सोढे जी तलाश जारी आहे। ठीकु आहे दिलावर, मां तव्हांजे करे 2 ॾींहं इंतज़ारु कयां थो, पर 2 ॾींहंनि खां पोइ सोढो मूंखे हिते घुर्जे, हिते। 2 ॾींहंनि खां पोइ मां पाण सोढे जे गिचीअ में गते वारो पटो विझी अची तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। इहो तव्हां सां दिलावर खान जो वाइदो आहे, वाइदो। हिन मोए खे त ॾिस की न बिल्लीअ वांगुरु रखियो विझो बीठो ॾिसे। कहिड़ा ॾिसण ॾेखारियो हुजे, रुगो मुंहिंजे न्याणीअ जो निकाह थिए। हा पोइ अधे ऐं तोखे बि निकाह विझराए लाऊं लहाराए थी छॾियांव पई। मां कंदसि न खिक सां निकाह। अड़ी हेॾे
जे हिन सां निकाह न कंदीअ त तुंहिंजे लाइ वरी कहिड़ो यमन जो शहज़ादो अचे लहंदो। भली यमन जो शहज़ादो बचे पर मूं जहिड़ो कुर्ब उहो बि कोन ॾींदी। बसि हाणे बसि वधीक न ॻाल्हाए। ॾाढ न मूं माठ कई। कारा जे सिर ॾे ख़ैर हुजे। माई हाणे तव्हां इहो लैला मजनू वारो किसो छॾियो। मूंखे त ॿुधाए न त रईस छा चयो। माई सुबुह आउं ईंदसि छोकिरी खे वनहाउ में विहारींदासीं पोइ 2 रातियूं छॾे 3 ॾींहं रईस अची निकाह विझी वठी वेंदो। ऐं हा रईस चयो आहे त सहरा कोन थींदा। माई हाणे मुंहिंजी छोकिरी का खून जे एवज़ में त कोन थी वञे पई। नंढी नेटी आहे। अॼु मां पंहिंजे तरफ़ां सेरा चवराईंदसि 3 रातियूं सेरा चवराईंदसि। हा को अचे न अचे मूंखे परवाह कान। भाई तूं आ मां आ रहमत आ। हा बेटी कंहिंजी कान आहे छा चरी। अदी मां बि सेरनि जो कोॾियो आहियां कोॾियो। होश कर खैरा होश कर। ऐं माण्हू छा चवंदा भई कुंवारे त सेरा था चवनि। न इहे कोन थींदो। अड़ी अदी खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। हाणे माई जो घोट नथो पंहिंजे तरफ़ां सेरा चवराए त मूंखे कहिड़ा पुट वेठा आहिनि। अड़ी जन्नत मुंहिंजे लाइ बि त इहे ई पुट बि धीअर बि न। अदी हाणे मां त पंहिंजो सेरा चवराईंदसि। हा न माई न मां जेकॾहिं पंहिंजे धीउ जो रिश्तो ॾींदसि न त गाए वॼाए झुमिरियुनि सां ॾींदसि। भली त सॼे ॻोठ खे ख़बर पए त खैरा जे धीउ जो विहांउ थो थिए पियो रईस दिलावर ख़ान सां। हा ॻाल्हि त ॿुध इहा त उन्हनि खे पाण ई ख़बर पइजी वेंदी पर तूं त असांजे रिवाज खे न लॼा न। माई इहो त पहिरियों दफ़ो हूंदो जो कुंवारे जी तरफ़ां घर में सहरा थियनि। अड़ी खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत। ख़ुशियूं रवाज ॾिसी कोन मल्हाए बि हुन। ख़ुशी त कदल जी शइ हूंदी आहे। अदी मां ख़ुशियूं मल्हाईंदसि। हा पुछो न मल्हायां। अदी मां तुंहिंजो पूरो पूरो साथ ॾींदुसि पूरो पूरो पर मूं वारो वाइदो बि यादि रखजांइ। वाह वाह दा वाह। अदी मुंहिंजो मक़सदु मुंहिंजो ऐं जन्नत जो निकाह। हा हा दा हा इहो निकाह ज़रूर थींदो थींदो ज़रूर। मुहब्बा है ॾेई सिर खे तूं त पादर पादर थो करी ॿियो वरी छा। अदी छा चई वई। अदा शर्माए हली वई ॿियो वरी छा चई वई। सदको वञासीं ने शर्माइण तां। ॿुधण जी जाइ आहे। अछो मथो वठो ख़राब चवंदी को वॾा ही छा थी वियो खाना। ख़बर आहे न अकबर ख़बर आहे न इहो माण्हू मुड़ुसनि जे मथां ईंदियूं आहिनि। पर मूसा खान एॾो वॾो कदम खणंदो इहो असां सोचियो बि न हुयो। मूसा खान खे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि अकबर जो सालनि ताईं यादि रखंदो। हा खान मूं वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे। फ़िलहाल हुन सां ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न हुई छो त DSP साहब हिन वक़्तु साथ ॾिए पियो। DSP साहब इहो ख़ौफ़ आहे त वरी हितां जो मुन तबाह न थी। अकबर वरी हिकु चकर हिन मुल्क में बानी आहे। सिर्फ़ु हिकु चकर आज़ाद थी ॿाहिरि अचां। खान असां लाइ छा हुकुम आहे। नंढड़े खे स्कूल छॾिया या न। मूसा खान जे ख़ौफ़ खां घरनि में अंदरि बंदि थी कोन वेही रहंदासीं। तूं नंढड़े खे स्कूल छॾ ऐं ज़मीन जो ख़्यालु कर। DSP साहब मूसा खान खे रोके छॾियो आहे पर हा जेकॾहिं उन खां पोइ बि नथो मुड़े न त हुनजो कंथ मरोड़े फनी फिटी करणो आहे। खान मूसा खान कॾहिं बि कोन मुड़ंदो। जेकॾहिं सिधो न त पोयां कुते वारो चक ज़रूरु हणंदो। मूसा खान वारनि जे इन कदम खण सां हू असांजे अॻियां ज़ाहिर थी पिया आहिनि पर पोइ बि जेकॾहिं हू न मुड़िया त पोइ वेंदा काॾे। हा जेकॾहिं हुननि जे अंदरि घर में खिड़ी पायूं न ॾिनमि न त मुंहिंजो नालो त खान नाहे खान। तव्हां DSP साहब इहो सम्झायो त छोकिरे खे अगवा करण जी कोशिश में हुनजो माण्हू मारे वियो आहे। ग़लती इहा थी जो मूं अॻ में पुलिस खे इतला कोन ॾिनो ऐं मूसा खान चाल खेॾी वियो पर हाणे मां DSP साहब खे ॿुधाए छॾियो आहे त पोयां मुंहिंजे हमरा खे को बि नुक़सानु पहुतो त हुनजो ज़िम्मेवार ख़ुदि मूसा खान हूंदो। इन्हीअ करे अकबर इन्हीअ करे हाणे मूसा खान वारा जल्दबाज़ी में को बि कदम न खणंदा। जेकॾहिं खयूं बि त पोइ बि परे न आहिनि। हा ठीकु आहे खान मां सुभाणे खां वठी नंढड़े खे रमू सां गॾु स्कूल छॾींदुसि ऐं मां ज़मीनुनि जी सार संभाल लहंदुसि। घबराइजांइ न अकबर मूंखे बि ॾींहं ॿिनि में आज़ादु कंदा। जेकॾहिं आज़ादु न बि कयूं न त चालान करे जेल मोकिलींदा उतां ज़मानत कराए वठंदासीं। ठीकु आहे।
जॾहिं मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी न आहे त पोइ हीउ हथियार मुंहिंजे मथां छो? तूं दिलावर खान लाइ कमु करी थो ऐं दिलावर खान जो हर माण्हू असांजो दुश्मन आहे। खणी मां कमु कंहिं लाइ बि कयां पर तव्हांखे त को नुक़सान न आहे ॾिनो। उन ॾींहुं जेके असांजे मथां फायर कई न जीवन न हिन चकर रुस्तम खान जे करे रियायत कयूंसि था। हिन जो रुस्तम खान सां कहिड़ो वास्तो? ही रुस्तम खान जो दोस्त आहे दोस्त। ही सुभाणे रुस्तम सां गॾिजी असांजे मथां हला कंदा। जॾहिं असांजे मथां हला कयूं त पोइ ॾिठो वेंदो। पोइ छो हींअर ई पूरो था कयूंसि। रुस्तम खान जा मुंहुं मथां थोरा आहिनि थोरा। वञ सत वञ रुस्तम खान खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। सिर्फ़ु हिन चकर रुस्तम खान जे करे तोखे बख़्श कयूं था। ॿियो चकर निकिरी त ख़्याल सां निकिरजांइ न त पोइ रियायत न मिले तई। मां तो ॿियो नालो मज्जू आहे मज्जू। मज्जू जे साम्हूं अचण खां पोइ कोई बि ज़िंदा न आहे बची सघंदो। ज़िंदा न आहे बची सघंदो। गुलाम कादर मां तो घणा पेरा चलो त मजू तो के हथ कोन नहीं दो किथे तू मुके मारा न विधी मां घोर वञे सो पो यम यम करे। अरे ॾाढो साह मिठो अथई। साह मिठो मुके ना है। अरे चरिया मूं अञा शादी कोन कई आहे मां घोर वञे सो पो यम यम करे। अरे तो शादी न कई आहे त मूं वरी कहिड़ी शादी कई आहे? पर तो त पहिरियों शादी कई आहे न। अरे उन जो त मूं मुंहुं ई कोन ॾिठो। माई त अदम ई ज़हर खाई ख़ुदकशी करे छॾी। गुलाम कादर जे अहिड़ो मनोस मोह हूंदी त तुम्हारी घरवारी ख़ुदकशी छो न कंदी? तो बि यम यम करे। बस हाणे बस घणी ॾियारी न ॾियारी कोन थो हणां पर पहिरियों इहो त ॿुधाए इहो मजू मिलंदो किथे? मां घोर वञे। यार रहंदो त हिते आहे पर ख़बर न आहे अॼु छो न मिलियो आहे। गुलाम कादर तोखे कहिड़ी ख़बर त मजू हिते रहंदो आहे? मां घोर वञे सो बि यम यम करे। जॾहिं कारो शादी करे पियो न त मां मजूअ खे हिते ॿुधाइण आयो हुअसि। इन जो मक़सदु आहे त तूं मुंहिंजे भाउ सां गद्दारी कई आहे। अॼु मां तोखे न छॾींदुसि। छा कंदे रे? हाँ छा कंदे? छा कंदुसि? अॼु पुट तूं मुंहिंजे हथां मरी वएं। अॼु हिते तोखे केरु छॾाइण वारो ई कोन्हे। मां घोर वञे अॼु मां तोखे यम यम करे मारींदुसि। चाहे मजू तूं? हाँ मां छो कमाए छा? कमु आहे तॾहिं त आयो आहियां न। ओए बक मजू छोकू मजू छितो थियो अथई। न दिलावर खान न तू मुझे इज्जत जे तरफ अचो न थो अची सघी न थो अची सघी। अचो मूंखे पूरी पक थी वई त मुंहिंजे भाउ जो कातिल तूं आई। पहिरियों हाकिम खान जी ॻाल्हि खे मूं दरगुज़र कयो पर हाणे हाकिम खान जी ॻाल्हि सच साबित थी। तुंहिंजूं अखियूं असांजी इज़त में हूं दिलावर खान इज़त में हूं। हाणे तो छा सोचियो आहे मजू? ॿुधाए मजू ॿुधाए। कुछ भी थी पाए नजीब कुछ भी थी पाए। चौथी रात दिलावर खान जो हलिया में खड़ी उनखे खत्म करो है छो त मां तो ॿियो नालो मचू आहे मचू ऐं मचू खे माफ़ न है कतो।
घणो थी वियो आहे अञा ताईं रमू न आहे पहुतो खुदा खैर करे मोबाइल भी बंद अथसि खुदा खैर करे वञी ॾिसी अचांसि किथे मूसा खान वारा न मूसा खान वारा ईअं नथा करे सघनि